वफ़ाक़ी काबीना पाबंदी मढ़ियल TLP तां पाबंदी हटाइण जी मंज़ूरी ॾेई छॾी। वफ़ाक़ी हुकूमत नोटिफिकेशन जल्द जारी कंदी। पंजाब हुकूमत वफ़ाक़ी काबीना खे बंदिश मढ़ियल तंज़ीम तां पाबंदी हटाइण जी समरी मोकिली हुई। मुक़ाबिलो अफ़गानिस्तान ऐं न्यूज़ीलैंड जो हुयो। T20 वर्ल्ड कप सां पतो भारत जो साफ़ थी वियो। अफ़गानिस्तान पाण त टूर्नामेंट खां ॿाहिरि थियो, पर भारत खे बि घर वञण जो रस्तो ॾेखारियो वियो। न्यूज़ीलैंड जो टूर्नामेंट फाइनल में पहुची वियो। सेमीफाइनल में पाकिस्तान जो मुक़ाबिलो कंहिं सां थींदो, उहो फ़ैसिलो अॼु थींदो। मुस्लिम लीग नून जो डस्का इलेक्शन रिपोर्ट ते अदलिया खां अज़गुद नोटिस वठण जो मुतालिबो। शाहिद खाकान अब्बासीअ चयो आहे त डस्का इलेक्शन जी चोरीअ जी मीटिंग में PTI जा घणाई मेंबर शामिल हुआ। ख़वातीन प्रेज़ाइडिंग ऑफिसर्स खे चयो वियो त हुकूमत जी मदद कनि। शाह महमूद कुरैशीअ चयो आहे त PDM बैरूनी एजेंडा ते कमु करे रही आहे। PDM में शामिल जमायतुनि जो न त को नज़रियो आहे, न ई को एजेंडा। लॉन्ग मार्च हुजे या शॉर्ट मार्च, असां घबराइण वारा न आहियूं। पहिरियां जीअं हिन दफ़े बि PDM खे मायूस थींदी। हर तरफ़ महांगाईअ जो दौर। हफ़्ता बाज़ार में बि ख़रीदारी मुश्किल। महांगियूं सब्जियूं मिली रहियूं आहिनि। फ्रूट जा अघ बि आसमान ते पहुतल। पाकिस्तान महांगाईअ जे हवाले सां ॿियनि मुल्कनि खां हिन वक़्तु बि बहितर आहे। महांगाई थियण ते वज़ीर आज़म जो जवाबु। इमरान ख़ान चयो त कोरोना जी बंदिश सबबि आलमी सतह ते रोज़मर्रा जे शयुनि में गैरमामूली इज़ाफ़ो थियो आहे। मुल्क में महांगाईअ जो सैलाब अची वियो आहे। मुल्क में 6 करोड़ आवाम गुरबत जी लकीर खां हेठि ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। महांगाईअ जी वजह सां ग़रीब आवाम जीअण हराम थी वियो आहे। मौलाना फज़ल रहमान जो ख़िताब। हुन चयो त इमरान ख़ान जे हथ ते बैत लाइ तयारु न आहियूं। मावने ख़ुसूसी शहबाज़ गिल महांगाईअ ते नवां मंतक़ ॿुधाइण लॻो। हुन चयो त महांगाई सिर्फ़ु पाकिस्तान में न पर समूरी दुनिया में आहे। प्रेस कॉन्फ्रेंस में चयो त समूरी दुनिया में हिन वक़्तु खाइण पीअण जूं शयूं वधियूं आहिनि। पाकिस्तान जी अख़बारुनि में वॾियूं हेडलाइनूं लॻायूं वयूं त बिजलीअ जी क़ीमत वधाई वई आहे। ईअं लॻो जीअं को जुर्म थी वियो आहे। आल पाकिस्तान सहाफ़त काउंसिल सिंध पारां सीनियर नायब सदर बशीर अहमद बिरोईअ खे मिलियल धमकियुनि ख़िलाफ़ बिरिया रोड प्रेस क्लब जे मरकज़ी काउंसिल जे मेंबर बशीर अहमद उमराणी, मेंबर सिंध जनरल सेक्रेटरी जामी तगर जी अॻुवाणीअ में प्रेस क्लब बिरिया रोड खां रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। प्रेस क्लब जे सदर आदिल गुल उमराणी, जनरल सेक्रेटरी निसार अहमद बिरोई, जॉइंट सेक्रेटरी उमेर शबीर आराई, ज़ाहिद हुसैन मंगी, सीनियर नायब सदर बशीर बिरोई, ऑफिस सेक्रेटरी नज़ीर अहमद बिरोई ऐं सहाफ़ियुनि जी रैली ऐं मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे सहाफ़ी बशीर अहमद उमराणी चयो त बिरोईअ खे धमकियूं ॾियण जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं धमकियुनि ख़िलाफ़ कार्रवाईअ जो मुतालिबो कयूं था। जॾहिं त जनरल सेक्रेटरी जामी तगर चयो त अहिड़े अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। सहाफ़ी बशीर अहमद बिरोईअ सां गॾु आहियूं। हू अहिड़नि माण्हुनि मां न आहे जंहिंखे धमकियूं ॾिनियूं वञनि। उन मौक़े ते SSP नुशरफ फेरोज़ खे कार्रवाई करण जी अपील कई वई। उन मौक़े ते जनरल सेक्रेटरी निसार बिरोई ख़िताब कंदे चयो त जवाबदारनि ख़िलाफ़ फौरी कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में हड़ताल जो दाइरो वधायो वेंदो। ज़ुल्म ख़िलाफ़ कॾहिं बि सिर न झुकाईंदासीं। बशीर अहमद बिरोई हिकु सचो ऐं ईमानदार सहाफ़ी आहे जंहिं सच ॻाल्हायो आहे। असां साणसि गॾु आहियूं। बशीर अहमद बिरोईअ चयो त एजेंटनि खे अयाशी करणु न ॾिनी वेंदी। अदील गुल उमराणी पंहिंजे किताब में चयो त सहाफ़ियुनि ते तशदुद ऐं धमकियुनि खे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। असां आला इख़्तियारनि खां मुतालिबो कयूं था त असां सां इंसाफ़ कयो वञे। आल पाकिस्तान सहाफ़त काउंसिल जे मरकज़ी चेयरमैन फुरकान सुल्तान नोटिफिकेशन जारी करे सीनियर सहाफ़ी बशीर अहमद उमराणी, बिरिया रोड सीनियर सहाफ़ी नवाब असगर कोराई मोरो ऐं सीनियर सहाफ़ी नासिर हुसैन नक्शबंदी मेहरापुर खे मरकज़ी कमेटीअ जो एग्ज़ेक्टिव कमेटीअ जो मेंबर कयो वियो आहे। उन मौक़े ते आल पाकिस्तान सहाफ़त काउंसिल सिंध जो सूबाई चेयरमैन एम ज़फ़र तगर, मरकज़ी कमेटीअ जे मेंबर नवाब असगर कोराई ऐं बशीर अहमद उमराणीअ खे हार पाराए रहियो आहे।
मोरग भरसां नेपाल जा मुअज़्ज़ज़ शख़्सियत 50 सालनि खां जतोई ख़ानदान जो वेझो साथी सिकंदर अली कोरेजो पंहिंजे साथियुनि ऐं पंहिंजे ख़ानदान समेत पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद बेनज़ीराबाद जे डिवीज़नल सदर साबिक़ सूबाई वज़ीर क़ानून ज़िया हुसैन लंजार ते एतमाद कंदे जतोई ख़ानदान खे अलविदा करे पाकिस्तान पीपल्स पार्टीअ में शमूलियत करे छॾी। उन मौक़े ते ज़िया हुसैन लंजार चयो त PPA जा रस्ता आवाम जे लाइ हमेशह खुलियल आहिनि। असां सिकंदर अली कोरेजो समेत ॿियनि दोस्तनि खे PP शमूलियत करण ते भलीकार कयूं था। हुन वधीक चयो त PP पंहिंजे दौरे हुकूमत में बेरोज़गारनि खे रोज़गार ॾिनो आहे ऐं शहरनि तोड़े बहिराणियुनि जे इलाइक़नि में केतिरा ई तरक़ियाती कम कराया आहिनि। 68 मोरी लॻ बचक सहेलो जा रहवासी मोहम्मद हसन बिरोई जे पुटनि ऐं मोहम्मद गुल मुज़म्मिल भाईचो मोहम्मद अयूब बाणिजो कुर्बान बिरोई ज़मीन 16 एकड़ मीर मोहम्मद लाशारी 2009 में वरिती। 1 लख रुपया रहियल आहिनि जेको ॾियण लाइ असां तयारु आहियूं, पर मीर मोहम्मद लाशारी असांखे ज़मीन जो खातो ॾियण लाइ तयारु न आहे। हींअर असांजे ज़मीन बासर खे विकिरो करणु चाहे थो ऐं असांखे लॻाइण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। असांखे बि कुझु बि थियो त हुनजो ज़िम्मेवार मीर मोहम्मद लाशारी हूंदो। हुननि मुतालबो कयो आहे त असांजी ज़मीन जो असांखे खातो ॾियारे असां सां इंसाफ़ कयो वञे। नवाब शाह जे मज़दूरनि पारां मज़दूर कोटा ते नौकरियूं न मिलण वारे अमल ख़िलाफ़ नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां अब्दुल करीम चांडियो, मदद अली बिरोई, नूर अली बिरोई, दिलमुराद मरी, नवीद राजपूत, अनवर बिरोई ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में 7 ॾींहं बि नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो आहे त असां नवाब शाह जा पढ़ियल लिखियल ग़रीब मज़दूर गुज़िरियल 5 सालनि खां वठी नवाब शाह जे मुख़्तलिफ़ सरकारी इदारनि में मज़दूर कोटा ते नौकरियुनि लाइ दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि, पर हिन महिल ताईं असांखे का बि नौकरी नाहे मिली। असांखे नौकरी ॾेई रोज़गार ॾिनो वञे। मलीर जे ॻोठ आचार सालार वेझो पखियुनि जो शिकार करण लाइ आयल अरब शिकारियुनि जे वीडियो भरणता इलाइक़े जे वॾेरनि पारां नौजवान नाज़िम जोकियो खे बेदर्दीअ सां क़त्ल करण वारे वाक़िए ख़िलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टी तालके नवाब शाह पारां शाह नवाज़ कीरियो, सैयद रुस्तम शाह, आकिब डायरी ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो आहे त नाज़िम जोकियो जो क़त्ल सिंध सरकार जी नाअहली आहे। सिंध हुकूमत जवाबदारनि जे मेंबरशिप मुअतल करण जा बयान पई ॾिए त कॾहिं वरी जामिल सरदार खे राजूणे लाइ तॾे ते मोकिले थी। 22 ॾींहं अॻु तालके थाणे जी हद लांडी स्टाफ भरिसां नामालूम माण्हुनि पारां खंबे गुम कयल नौजवान माजिद कीरियो बाज़ियाब न थियो। संदसि जे बाज़ियाबीअ जे लाइ संदसि भाइरनि अब्दुल रज़ाक कीरियो, अब्दुल ख़ालिक कीरियो, अब्दुल क़यूम कीरियो, साजिद कीरियो ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में पुराणी नाके सकरंड रोड खां हिकु एहतिजाजी रैली कढी वई, जेका शहर जो गश्त कंदी नवाब शाह प्रेस क्लब पहुती। सिंध तरक़ी पसंद पार्टी तालके नवाब शाह पारां नवाब शाह शहर में मनशियात जे आम वहापे ख़िलाफ़ शाह नवाज़ कीरियो, सैयद रस्तम शाह, आकिब डायरी, खैर मोहम्मद मक्सी, ज़ाहिद हुसैन विसड़वा, अली नवाज़ कातियार, मीर हसन कातियार ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में नए नाके सकरंड रोड ते अलामती बुख हड़ताल कैंप लॻाई वई। जॾहिं त हुन मौक़े ते अॻुवाणनि चयो त नवाब शाह शहर में मनशियात जो कारोबार उरूज ते आहे। थैलेसेमिया जहिड़े मूज़ी मर्ज़ जे रोकथाम लाइ सिंध असेंबलीअ में क़ानून पास थी चुको आहे, जंहिं ते अमल करायो वेंदो। थैलेसेमिया जे ख़ात्मे लाइ सभिनी खे गॾियल कोशिशूं करणियूं पवंदियूं। पीपल्स पार्टी इंसानियत जे ख़िदमत ते यकीन रखे थी। सिहत जे हवाले सां बि कोताही बर्दाश्त न कई वेंदी। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार पीपल्स पार्टीअ जे मरकज़ी अॻुवान MPA मोहतरमा फरियाल टालपुर नवाब शाह जे थैलेसेमिया पेशेंट वेलफेयर सोसाइटी पारां मक़ामी हाल में थैलेसेमिया सेंटर जे क़याम खे 15 साल मुकमल थियण जे मौक़े ते मुनक़िद थियल तक़रीब जी सदारत कंदे ख़िताब कंदे चयो आहे त नवाब शाह सां मुंहिंजो पुराणियूं यादियूं जुड़ियल आहिनि। अॼु खां 15 साल अॻु आउं सकरन में हुयसि त जमाली बिरादरीअ जे कुझु औरतुनि मूंखे पंहिंजे ॿारनि खे थैलेसेमिया बीमारी बाबति ॿुधायो। मूं पंहिंजे वालिद हाकिम अली ज़रदारीअ सां ज़िक्र कयो। ॿारनि जी हालत ॾिसी मां रोइण हाकारी थी वियसि, जंहिं ते बाबा हाकिम अली ज़रदारी मूंखे हिमत ॾिनी ऐं चयो त धीउ घबराए न, थैलेसेमिया जे ॿारनि जी मदद कंदासीं।